सुस्ती न मेहनत गालियों अमल उन्होंने वेठा सिंध टीवी नेटवर्क पारां 3 डिसंबर ते सकाफती दिहाड़े जे ऐलान खां पोइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि वस्ती वारनि ॻोठ ॻोठ उन खां पोइ दरगाह हैबत शहीद में बि मलाखड़ो मुनक़द कयो त अचो त मल पलवण ऐं शहरनि खां ॻाल्हि पोइ कंदासीं त उन ॾींहं खे हीअ कहिड़े नमूने सां मल्हाईंदा उनखे भरपूर नमूने सां मल्हायो वेंदो ऐं हिते असां तंगवानीअ में हिन वक़्तु बि जेके तयारियूं आहिनि उहे ज़ोर शोर सां आहिनि। अॼु ही सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां मलाखड़ो ऐं ॿिया प्रोग्राम आहिनि। हिते ॿार ऐं नंढा वॾा सभु उनखे भरपूर नमूने सां मल्हाए रहिया आहियूं। वॾी ख़ुशी थी आहे त सिंध टीवी वारनि असांजो आवाज़ एवनि ते पहुचायो आहे। असां सिंध टीवी वारनि जा शुक्रगुज़ार आहियूं। हीउ प्रोग्राम असांजे 3 डिसंबर जे हवाले सां करायो ऐं हिन जगह ते वॾो धाम धूम सां 3 अजरक टोपी जो मलाखड़ो थींदो 3 डिसंबर ते। शहरनि जो चवणु आहे त असां 3 डिसंबर धाम धूम सां मल्हाईंदासीं ऐं उन ॾींहं ते मलाखड़ो ऐं मल मुक़ाबला कराईंदा। सिंध जी सकाफ़त आहे उनखे उजागर लाइ भरपूर नमूने सां सिंध न्यूज़ सां गॾु हूंदासीं।